नाज़िन बटाणी भरपासे में पेट्रोल जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो आहे, जंहिं सबब रहवासी सख्त परेशान आहिनि। ॾिसूं था रियाज़ भुट्टो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां इन वक़्तु मौजूद आहियूं बडाणी शहर जे पेट्रोल पंप ते, जिते पूरी सिंध जीअं बडाणी शहर में भी पेट्रोल जी किल्लत आहे। जेके हितां जा शहरी आहिनि सख़्तु परेशान आहिनि। अचो था उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे। असांजा ॿार बीमार आहिनि, वञिणो आहे असांखे कंदकोट, इंतिज़ामिया जी का ख़बर पवे कोन थी। सही आहे, हाणे असांखे 5-6 हूंदी आहे, पूरे बडाणी शहर में असांखे पेट्रोल मिले ई कोन थो। हाणे काॾे वञूं ग़रीब माण्हू। जी हक़ीक़त इहा ॻाल्हि आहे त दादा असांजी सिंध जे लेवल जे हवाले सां बडाणी शहर में बि तेल असां वटि अनलभ थी वियो आहे। पेट्रोल न मिलण जे करे हर माण्हू मुश्किलात में पइजी विया आहिनि। जेका माण्हू सफ़र करनि पिया उहो उन्हनि जा सफ़र रुकिजी विया आहिनि। हर माण्हुनि जा रस्तनि में मोटरसाइकिल बंदि ऐं एयरलॉक लॻा पिया आहिनि। को बि आवाम बडाणी खे सहूलियत न आहे, जंहिंजे तेल न मिलण जे करे इलाही उन्हनि खे दुश्वारियूं थियनि थियूं। असां काॾे वञूं, बार बीमार थियनि था, त कंहिं बि पेट्रोल हुजे त माण्हू काॾे खणी वञे। इन हवाले सां गवर्नमेंट खे अपील कयूं था त महिरबानी करे तेल बहरान खे ख़तमु कयो वञे। मिले ई किथे कोन थो रहे, पर पहिरियां वञूं त वरी नथो मिले। हाणे हेॾो आयासीं त हिते बि न आहे। अॻिते पंपनि में ॾिसूं, जेकर मिलियो ठीकु आहे, न त वरी वापसी घर। कल 3 ॾींहं खां वठी पेट्रोल सफ़ा नथो मिले हिते, ऐं जेको मिले थो किथे बि मुंहिंजे ख़्याल में 100 रुपयो ॾियनि था, जो न त पेट्रोल कोन्हे। जी नाज़रीन, तव्हां शहर वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन मंज़ूर अहमद भुट्टे सां गॾु रियाज़ भुट्टो, मिरान TV।